अस्सलाम वालेकुम किस गो में वाजी खिदमत में हाज़िर आहियां नई दुआ सां जिते बि जो ख़ुशी जो शाद ऐं आबाद जो करीम रब खे दामे दरमे करमे सुखने सिर्फ़ पंहिंजो मोहताज रखे आमीन सुमा आमीन। हस्ब आदत हस्ब रिवायत शुरू कंदासीं अवां जे मोहब्बत नामनि सां ऐं अवां जे टेलीफोन कॉल सां ऐं अवां जे फीडबैक सां। इहो हूंदो आहे त जेके लफ़्ज़ आहिनि इहे ई ॾुखारो कंदा आहिनि, इहे लफ़्ज़ इहे हूंदा आहिनि जेके दिलदारी ॾींदा आहिनि। यानी जीअं असां चयो न ख़बर आहे असांखे त हज़रत अली साईं जी कॉल आहे त ॻाल्हायो त ख़बर पवे न, मतिलबु ख़बर पए त वात में हीरनि जी खाण आहे या ख़ुदि न ख़ासि तौर ते कोयला भरियल आहिनि। हाणे हिते हिन ॻाल्हि जो ज़िक्र खणी न त को वात में कोयला भरियल आहिनि या कंहिंजे वात में हीरनि जी खाण आहे, पर ॻाल्हि इहा त तव्हांजा जेके या असांजा जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि न उहे इंसान खे कॾहिं कॾहिं ॾाढो परेशान कंदा आहिनि। असांजी जेका गुफ़्तगू हूंदी आहे उहा कॾहिं कॾहिं साह मुझाईंदड़ हूंदी आहे ऐं तकलीफ़ बि थींदी आहे। हर माण्हू जो वरी पंहिंजी पैरामीटर आहे तकलीफ़ सहण जो ऐं बर्दाश्त करण जो, ऐं इहा सॼी ॻाल्हि इन करे कयां पियो त तव्हांजा जेके कमेंट्स ईंदा आहिनि से कॾहिं कॾहिं ॾुख बि ॾींदा आहिनि ऐं ॿियनि तां ख़ुशी बि मिलंदी आहे जॾहिं तव्हांजो प्यार भरो कमेंट मिलंदो आहे। ऐं तंहिंखां सवाइ तव्हां जेका शइ सम्झाईंदा आहियो न उहो सम्झाइण जो बि हिकिड़ो जेको तरीक़ो हूंदो आहे न उहो कॾहिं कॾहिं थोरो तकलीफ़ दाह हूंदो आहे। ऐं पोइ दिलि चवंदी आहे त माण्हू जवाबु ॾिए पर छा जवाबु ॾिए, पर दिलि चए थी त शुरूआति में अव्हांजी ख़िदमत में कुझु अर्ज़ु करणु घुरिजे। ही वीलॉग्स वग़ैरह कोन्हनि के, ही मां न को सियासी मुबसिर आहियां न तबसरा निगार आहियां न मूंखे वीलॉगिंग जेको शौक़ु आहे। ही किस्सा आहिनि अंदरि जा ख़ौतीन हज़राती किस्सा गोई आहे। इफ़ यू कैन नॉट गो आउटसाइड गो इनसाइड। कोविड में असां शुरू कयो हुयो ऐं तक़रीबन हिन खे 116-17 अरिड़हं जेके बि थिया आहिनि, मूंखे हाणे इहे काउंट यादि कोन्हे, त जेके बि असांजा एपिसोड्स आहिनि त तव्हां सम्झी सघो था त तक़रीबन 2 सालनि खां मथे असीं पंहिंजी हिन मोहबत में हिननि मोहबत नामनि में असां हिक ॿिए सां गॾु आहियूं। हाणे ईअं आहे त उन में कोशिशि इहा हूंदी आहे त माण्हू मोहबत जो इज़हार करे ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ रुखनि खे साम्हूं आणे ऐं इहा कोशिशि कई वञे त मोहबत में अंदरि जो जेको उहिञाण आहे सो वधीक मज़बूत थिए। मां सैल पढ़णु चाहियां थो छाकाणि त मूं वटि कुझु ख़त आहिनि जेके मूं सोचियो पिए त मां अव्हांजी ख़िदमत में नज़र कयां, कुझु कमेंट्स तव्हांजी ख़िदमत में नज़र कयां। मुनसिफ़ उमर कराची मां मूंखे कमेंट कयो आहे यूट्यूब ते ई, जेकॾहिं तव्हां प्रोग्राम ॾिठो हूंदो त तव्हां कमेंट्स में कमेंट हूंदो जेको मां पूरो पढ़णु चाहियां थो जीअं ख़बर पए त उहा जाइ किथे हट करे थी। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। अज़ीज़ मुनसिफ़ शाल अल्लाह पाक जे अमान में हुजो। अव्हांजो हिकु हिकु अखर सोन जे पाणीअ सां लिखण जे बराबरि आहे। शाल अल्लाह पाक अमल करण जी तौफ़ीक़ करे आमीन सुम आमीन। क़िबला साईं जी गुस्ताखी माफ़ थिए त हिकु निमाणो अर्ज़ु कयां, हथ वधी अर्ज़ु आहे त ईंदड़ हफ़्ते कंहिं मुस्बत मौज़ूअ खे कचहरीअ में आणिजे त कुझु देरि लाइ डिप्रेशन खां आज़ादु थी करे उन जी पक सां पाण खे आथत ॾियूं ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह चऊं त ख़ुदा जो शुक्र आहे जो ही सुठियूं ॻाल्हियूं बि असां सिंधी क़ौम सां वाबस्ता आहिनि। क़िबला साईं हर तरफ़ खां रुॻो पाण में नुक्स ॿुधी ॿुधी मायूसी में मुब्तला थींदा पिया वञूं। सो अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु आहे त घटि में घटि हिकु महीने जे लाइ किस्सा गो जे मज़मूननि में सिंधी क़ौम खे तहरीफ़ीअ वारो तारुफ़ बि करायो त असां सिंधी क़ौम पंहिंजी मिसल पाण आहियूं ऐं असांखे उन्हनि शऊर पसंदि जा मिसाल ॾेई सम्झायो त जीअं असां में उत्साह पैदा थिए ऐं पाण खे मटाइण में कोशिशि थी वञूं। जीअं चवंदा आहिनि त कंहिं वाक़े में चेंज करणु चाहियो था त उन्हनि जी तारीफ़ कयो ऐं कंहिं पंहिंजे अकाबरीन जा किस्सा ॿुधाए उन्हनि जे शौर खे उजागर कयो। वॾी महिरबानी। अव्हांजे जवाब जो शिदत सां इंतज़ारु रहंदो। वसलाम। मुनसिफ़ उमर कराची। हाणे जेको पहिरियों कमेंट आहे मुनसिफ़ जो, मां छा अर्ज़ु कयां, मतिलबु किस्सा गो जेको आहे सो दरअसल हिकिड़ी पॉज़िटिविटी आहे, नेगेटिविटी त आहे कान। मूं हिते हिनखे यूट्यूब ते जवाब बि लिखियो त बाबा तव्हां मुंहिंजा 115 किस्सा जेके ऐं 116 किस्सा जेके बि थी चुका आहिनि त तव्हां मूंखे ॿुधायो त हुन में कहिड़ी नेगेटिविटी आहे जेके असां अपलोड कयो आहे। हीअ ज़िंदगीअ खे वधाइण जी ॻाल्हि आहे, हीअ मोटिवेशनल ॻाल्हि आहे। हीअ अर्ज़ु कयो न त हीअ वीलॉग कोन्हे, हीअ को पॉलिटिकल फाइनेंशियल कोई क़िस्म जी का कहाणी कान्हे का, हीअ त असल में मोटिवेशन आहे, ज़िंदगी जे उत्साह जी ॻाल्हि आहे। उत्साह अंदरि मां ईंदो आहे। हाणे जेकॾहिं नेगेटिविटी हूंदी त उत्साह किथां ईंदो। इन करे मां माज़रत सां तव्हांखे शायदि दिलि जो ॾुखियो बि लॻो हुजे, पर मूंखे बि ॻाल्हि ॾुखी लॻी त असां वटि को मस्बत पहलू कोन्हे, को असां मनफ़ी पहलू ॻोल्हियूं था, असां मनफ़ी पहलू कोन था ॻोल्हियूं। मां गुज़िरियल हफ़्ते वीलॉग जी ॻाल्हि कयां थो ऐं मां पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु आहियां। ॾिसो जॾहिं माण्हू किन ॿाहिरि वञे थो न, ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं तव्हां सां के ॿाहिरि माण्हू गॾु हुजनि त तव्हां सोचो त असांजी इज़त छा थींदी हूंदी हुते, जॾहिं हेॾो ढेर मतिलबु घुरण वारनि जो आहे ऐं जेके मुस्तक़िल शीशा वॼाइनि था या अव्हांखे वेझो अचनि कोन था ॾियनि, जेकॾहिं कानून नाफ़िज़ करण वारा इदारा अचनि बि था उहे हुनखे परे करे बीहारीनि था त पोइ हुजूम त नज़र अचे थो न जंहिंजा हथ डिघे रहियल आहिनि। त हिन में कहिड़ी मनफ़ी ॻाल्हि थी पई। हिकिड़ी सचाई आहे न, इन सचाई खे क़बूल करण ई मस्बत पहलू आहे पुटु। असांखे इन्हनि सचाइनि खे क़बूल करणु घुरिजे। इन में असां न को पंहिंजी क़ौम जी गिला था कयूं, न को पंहिंजी क़ौम जी ग़िबत था कयूं। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त जेकॾहिं मां को वॾो क़ौम परस्त राइटर न बि आहियां त पोइ मूं हमेशह ज़िंदगीअ में पंहिंजी सॼी लाइफ में 60 सालनि में कॾहिं पंहिंजी क़ौम जी गिला न आहे कई ऐं गिला करण बि न खपे। इहो वणो ई न आहे माण्हू जो त माण्हू पंहिंजी क़ौम जी गिला कंदो वञे, पर जेका रियलिटी आहे, जेका सचाई आहे, उनखे तस्लीम करणु गिला करणु न आहे।
थोरो जेकॾहिं इहा अजाई हुजे न, मतिलबु का ॻाल्हि का ग़ीबत में अची वञे, असां चयो हुजे त यार हे त हीअं आहे, उहा ॻाल्हि ईअं न हुजे, पोइ तव्हां चओ। पर जेका सचाई आहे उनखे केरु कंदो? छा मतिलबु कानून नाफ़िज़ वारा करण वारा कंदा? तव्हां कंदो या मां कंदुसि? मिसाल तौर ते हुते माण्हू जेके रहनि था, वरी हुन ॻाल्हि खे रिपीट था कयूं, इहे बि पंहिंजे ॿारनि खे पाण सम्झाए सघनि था न। गुरबत बि आहे पर हुते कम बि त आहिनि न, शयूं बि त आहिनि या कोन्हनि के? जेके वॾा वॾा ट्रॉलर्स आहिनि ऐं जेके प्रोजेक्ट्स हलनि था, उहे औरतूं हलाइनि थियूं। 90 फीट जो ट्रॉलर थर में औरत हलाए थी, थोरो फुटे ते वञो न। जॾहिं को पोरियो करण ते अचे थो त बेबहा पोरियो करे थो। मुस्बत पहलू इहो आहे त असांजो पोरियो किथे आहे। हाणे जॾहिं पोरियो न आहे त पोइ साॻी ॻाल्हि आहे जेका मूं चई, जेका तव्हांखे मनफ़ी लॻी, जेका दरअसल मनफ़ी कान्हे। ॻाल्हि इहा त असां हिकिड़ो पॉइंट सिधो सां ॿुधायोसीं पिए, ऐं उन पॉइंट खे मतिलबु आहे त असांखे सम्झण जी ऐं सम्झाइण जी शिदत सां ज़रूरत आहे। ऐं तंहिंखां सवाइ हिकिड़ो ॿियो कमेंट मूं वटि मौजूदु आहे, ऐं उहो कमेंट आहे इकरा जो। पंहिंजी न्याणी हीअ पंहिंजी मर्ज़ीअ सां ॻाल्हाईंदी आहे, पंहिंजे हिसाब सां ॻाल्हाईंदी आहे ऐं कमेंट्स ॾींदी आहे, त थोरो थोरो कॾहिं कॾहिं हैरत अंगेज़ बि लॻंदो आहे। लिखे थी त सिर्फ़ु एतिरो चवां त ही अमीर थर जा ग़रीब ॿार आहिनि। मुंहिंजी दिलि चयो मां चवां ही अमीर थर जा अमीर ॿार आहिनि। अमीर ॿार इन करे जो ख़ुदा हुनखे सिहत ॾिनी आहे, हुनखे साञाह ॾिनी आहे, हुनखे अकुलु ॾिनो आहे। ॾिसो, दुनिया जी वॾे में वॾी अमारत वजूद जो मुकमल हुजणु आहे। तव्हांजे खीसे में करोड़नि जा नोट पिया हुजनि ऐं तव्हां बीमारियुनि में गहलियल हुजो ऐं तव्हां उथी बि न सघो, तव्हां सोचे सघो था त केरु अमीर थियो? पैसे वारो अमीर थियो या सिहत वारो अमीर थियो? मुर्गो या पॉज़िटिविटी जी ॻाल्हि कजे त उहो जेको जिस्म आहे, जेको हथु डिघेरे थो, सो मतिलबु महिनत बि करे सघे थो। ऐं असांजो जेको वॾे में वॾो पहलू हो सोच जो, उहो इहो त असां महिनत जे पहलू खे उजागर कयूं। ऐं मथे तव्हां बेटा इहो बि लिखियो आहे त तव्हां एॾा वॾा मशहूरु माण्हू आहियो ऐं सम्झ में नथो अचे त तव्हां एतिरो मुहतात थी छो था ॻाल्हायो ऐं एतिरो डिॼो छो था? मां डिॼां बि कोन थो, डिॼां मां पंहिंजे रब खां थो, जेको कारसाज़ ऐं कारींदड़ आहे, जेको जेको महिरबानी आहे, उन खां डिॼणु घुरिजे। बाक़ी डिॼण जी का ॻाल्हि कान्हे। ऐं मुहतात थियण जी ॻाल्हि आहे त केतिरो ॻाल्हाइजे। मिसाल तौरु हाणे ॻाल्हायोसीं न, हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो ई जेको मूं प्रोग्राम कयो त तव्हांजा इहे राय साम्हूं अची आहिनि, त उहा तकलीफ़ थिए थी त जॾहिं माण्हू ॻाल्हि करे थो त उन ॻाल्हि खे थोरो सम्झण जी कोशिशि करे। दुनिया जे मुआशरनि खे असां ॾिसूं था न, त मां तव्हांखे हिकिड़ी तस्वीर ॾेखारणु चाहियां थो। हीअ तस्वीर अथव, अलाए करे स्क्रीन ते क्लियर हुजे। तस्वीर ॾिसो था न, हीअ वञण वारनि जो रस्तो आहे, जिते मोटरसाइकिल वारा बि बीठा आहिनि ऐं गाॾियुनि वारा बि बीठा आहिनि, ऐं साम्हूं अचण वारनि जो रस्तो आहे। हिते को बि कोन्हे जेको अचण वारे जे रस्ते ते चढ़े। अहिड़ी रश में बि सभु को इंतज़ारु पियो करे त हुन रस्ते ते कोन चढ़िबो, पंहिंजे रस्ते खां हलिबो। मुआशिरो इहो हूंदो आहे। हली सघूं था न असां पंहिंजे मुआशिरे में इन रस्ते सां। पोइ जॾहिं इहा ॻाल्हि कजे थी त इहा नेगेटिविटी कान्हे, टेक इट एज़ पॉज़िटिव। बचा तव्हां असांजी नस्ल आहियो, असां शायदि लहंदड़ सिज आहियूं, तव्हां उभरंदड़ सिज आहियो, पंहिंजे पूरे ताव ते आहियो। तव्हां पॉज़िटिविटी खे महसूसु कंदो न त ज़िंदगी पंहिंजी जाइ ते हिकिड़ी सदाबहार थी वेंदी। कंहिं चयो त असांजी असांजा जेके अमुल माणिकनि से पोइते आहिनि, कंहिं चयो त असांजे अमुल माणिकनि में कंहिं शइ जी खोट आहे, कंहिं चयो त असांजो जेको रीतूं रस्मूं रिवाज जी सही तहज़ीब आहे सा कमज़ोर आहे। बिल्कुलु न। दुनिया में जेके बि महिमान नवाज़ क़ौमूं आहिनि, असां आहियूं। तहज़ीब वारी क़ौमूं आहिनि, असां आहियूं। अलाह असांखे हज़ारनि सालनि जी तहज़ीब, सकाफ़त ऐं विरसो ॾिनो आहे, उहो घटि आहे छा? पर ॻाल्हि इहा आहे त जेको समाज आहे, उन समाज में पंहिंजे किरदारु अदा करण लाइ तहज़ीब खे नए सिरे जनमु वठिणो पवंदो आहे। ॾिसो, माण्हू पंहिंजे पाण खे सम्झे न, जेकॾहिं पंहिंजे वज़न खे सम्झे ऐं कैफ़ियतुनि खे सम्झे त शयूं क्लियर थी वेंदियूं आहिनि। ऐं सीरियल कोन्हे, पघर अचे पियो, इन करे पघर खे महिरबानी करे अवॉइड करियो। मां चाहियां थो त वॉइस क्वालिटी कुझु बहितर हुजे, छाकाणि त पोइ पखा हलनि था, एसी हले थो त पोइ ज़ुकाम जे करे गलो ख़राबु आहे, त पोइ वॉइस क्वालिटी अञा वधीक ख़राबु थी वञे थी। अलामा उमर बिन मोहम्मद दाऊद पोटो हूंदा हुया, अदबी बोर्ड जा मेंबर, सोशलिटी में रहंदा हुया, ऐं बोर्ड जे पारां बोर्ड हुयो या को इदारो हुयो जंहिंजे पारां कमु कंदा हुया। हाणे इहा ॻाल्हि अलामा साहिब जी आहे, इहा जेकॾहिं मां भुलिजां थो, रेफरेंस ग़लति हुन, पर ॻाल्हि बहरहाल मुस्तनिद आहे, कंहिं बि आलिम जी आहे। हिन खे को आलिम खणी वठो त उन ज़माने में हू पंहिंजे घर ते कमु कंदा हुया ऐं हुननि जी महीने जी पघार 500 रुपया हूंदी हुई तंहिं ज़माने में। हिकु भेरे छा थियो त जॾहिं हुननि खे पघार पहुचाई वई न, त हुननि हुन मां अधु वापसि कयो, 250 रुपया वापसि कया। ऐं हुननि चयो त हिन महीने मुंहिंजी धीउ जी शादी हुई, 15 ॾींहं मूं पंहिंजी धीउ जी शादी में कमु कयो पियो, इन करे मूं को बि कमु न कयो आहे। मूं 15 ॾींहं कमु कयो आहे, मूंखे 15 ॾींहं जी पघार ॾियो, 15 ॾींहं जा पैसा तव्हां वापसि खणी वञो। इहे असांजा मशाहिर आहिनि, इहे असांजी क़ौम आहे, इहे असांजा हीरोज़ आहिनि। वक़्त सां गॾु सभु शयूं बदिलिजी वियूं आहिनि। हाणे जेकॾहिं का ॻाल्हि कंदासीं न, त हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त असां जेतिरा कलाक कमु कयूं था, छा असां जेका सैलरी मिले थी उन्हनि कलाकनि मुताबिक़ आहे?
असां पंहिंजनि कलाकनि मुताबिक़ कमु कयूं था, जेको असांखे पघार मिले थी त भई हेतिरा लख हेतिरा हज़ार असांखे मिलनि था, असां पंहिंजो पूरो कयूं था। हिकिड़ी जाइ ते हिकिड़ो वर्कर हुयो, हुन जो पघार कमु हुयो 9 बजे खां 2 बजे ताईं। 10:15 बजे पंहिंजी मसनत ते चढ़े थो, 10:30 में चढ़े थो, 12 बजे ताईं चांहि पी लही वञे थो। हाणे छा कबो? हाणे ॻाल्हि कबी त चवंदा नेगेटिव हुई। नेगेटिव कोन्हे, रुगो पंहिंजी ज़िमेदारी खे महसूसु करणो आहे, पंहिंजे अहसास खे महसूसु करणो आहे, पंहिंजे अंदर जे आवाज़ खे महसूसु करणो आहे। बसि इहा अहम ॻाल्हि आहे। शायदि मूं ॻाल्हि कई हुजे, पर मां वरी रिपीट करणु चाहियां थो त चीन में हिकिड़े दफ़े नए बादशाह जे लाइ चूंड पए थी। त बादशाह जी तबियत पंहिंजी ख़राबु हुई, पर हुन चयो पियो त मूं वटि अञा जेका हयाती बची आहे त मां हिकिड़ो इम्तिहान कराइणु चाहियां थो, ऐं हिन इम्तिहान में जेको बि कामयाबु थींदो मां पंहिंजी बादशाह हुनखे ॾींदुसि। हुन हिकिड़ो मुक़ाबिलो करायो, ऐं जेके बि वॾा वॾा दानिश्वर हुया, आलिम हुया, हुन खां पुछियो त जेके बि कॉन्टेस्टेंट हुया, हुन खां पुछियो त तव्हांखे ॿूटो पोखणु ईंदो आहे? हुननि चयो असांखे ॿूटो बिल्कुलु पोखणु ईंदो आहे। चई बसि ठीकु आहे, मां तव्हांखे हिकिड़ो ॿिज ॾियां थो, सभिनी खे हिकिड़ो ॿिज ॾियां थो, तव्हां वञो ऐं पूरे साल खां पोइ पंहिंजो उहो ॿूटो खणी अचिजो, त मां ॾिसां त कंहिंजो ॿूटो सभ खां भलो आहे। जंहिंजो ॿूटो सभ खां भलो हूंदो उनखे बादशाह त ॾिनी वेंदी। हाणे हर को पंहिंजो पंहिंजो ॿिज खणी रवानो थी वियो। त लुई पिन नालो हुयो शायदि नौजवान जो, हुनखे बि हिकिड़ो ॿिज मिलियो, उहो पंहिंजे घर आयो। हाणे उहो आयो ॿिज, जीअं ॿिज लॻाए न त कुझु न थिए। वरी मिटी खोटे मां वरी ॿिज खे ॿाहिरि कढे, वरी पाणी ॾिए, वरी कुझु न थिए। मौसमूं गुज़री वियूं, आख़िर उहो ॾींहुं बि अची वियो जॾहिं बादशाह सभिनी खे वापसि घुरायो, त अचिणो त हुयो हुकुम ते। सो ही लुई पिन हुते जाइ ते वञी पुॻो हुते। जंहिं महिल हुते पुॻो त वॾियूं वॾियूं कुंडियूं लॻी पियूं, वॾा वॾा गमला पिया, हिन ही पोखियो आहे, हिन ही पोखियो आहे, हिन ही पोखियो आहे। हर को पंहिंजो पंहिंजो वण खणी हुते आयो हुयो। ही पासे खां माटकियो बीठो, त जॾहिं बादशाह सभिनी जो मुआइनो कंदे हिन वटि अची पुॻो, त हिनखे चयईं त तो कुझु कोन आंदो आहे? हुन चयो त साईं बसि जेको मूं वटि ॿिज हो न, उन ॿिज मां कुझु फुटो ई कोन। बादशाह हिनखे बाहि खां वरितो ऐं सभिनी जे साम्हूं बीहारे चयईं ही तव्हांजो नओं बादशाह आहे। बादशाह चयो ॻाल्हि आहे त जेको ॿिज हुयो उहो प्लास्टिक जो हो, मूं सभिनी खे प्लास्टिक जो ॿिज ॾिनो हुयो। हीउ जेको तव्हां पोखे आया आहियो, तव्हां छा पोखे आया आहियो? मूंखे त ख़बर ई त को बि ॿूटो न आहे थियणो, पर मूंखे दरअसल ईमान ॾिसणो हुयो त अंदर में ईमान केतिरो आहे। ख़ुदा नज़ात ॻाल्हि अंदर जी ईमान जी आहे। ॻाल्हि कंहिं बि क़ौम खे हेठि मथे करण जी कान्हे, कंहिं बि अंदाज़ में ग़लति सलत ॻाल्हाइण जी कान्हे। ॻाल्हि पंहिंजे अंदर जी ईमान जी आहे। असांजो अंदर जो ईमान छा चवे थो? ग़ुरबत आहे, बिल्कुलु आहे। ग़ुरबत छा शहरनि में कोन्हे, ग़ुरबत जामशरी में कोन्हे, ग़ुरबत किथे बि कान्हे। ग़ुरबत आहे, पर अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके महिनत कनि था न, पाण खे पूरो क़ुर्बान कनि था जहिड़ो कर, सिर्फ़ु रिस्क कमाइण लाइ हथु नथा डिघेरीनि। हथु डिघेरणु बीमारी आहे, हथु डिघेरणु आदत आहे, हथु डिघेरणु इल्लत आहे। माफ़ी सां जीअं सिगरेट जी आदत पइजी वेंदी आहे न, ताश जी बाज़ीअ जी आदत पइजी वेंदी आहे, अख़बार पढ़ण जी आदत पइजी वेंदी आहे, तव्हांखे पर्टिकुलर टाइम ते चांहि पीअण जी आदत थी वेंदी आहे। ईअं ख़ैर जी जेका, इहो ख़ैर त ख़ैर कोन चइबो, ख़ैरात घुरण बि हिकिड़ी आदत ई बणिजी वेंदो आहे। शायदि मां कुझु कड़ो हुजां, चङा त ॾुख जी हिकिड़ी लहर अंदर में हुई। हीअ नौजवान नस्ल आहे, हिनखे असांखे ठीकु सम्झणु घुरिजे। असां जेकॾहिं इन्हनि ताईं पंहिंजो मैसेज कन्वे नथा करे सघूं त पोइ केसिताईं कंदासीं? अल्लाह पाक मूंखे हिफ़्ज़ो अमान में रखे, जिथे मुंहिंजो ख़ुशि हुजो शाद आबाद हुजो। करीम रब मूंखे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखी। आमीन सुम्मा आमीन। इंशाअल्लाह वज़ीम बशरत हयात ईंदड़ हफ़्ते तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थींदुसि। फ़ी अमान अल्लाह। अल्लाह भाई।